हिकड़ी किडा वञा हां तोसां गॾु पाणी भराया घर जो कम कया जरी न करे त करे छा। शुक्र कर बची वियो आई। बची वरी किथे वा ॾिसी कोन तो लाठीअ धक लॻो अथसि लेकिन हींअर जो हींअर या पटी न थियसि इहो ज़ख़्म वधी बि सघे थो ऐं पोइ सम्झ त नासूर त आहे ई आहे। ये काटी भी सही मानू ना है। अरे वारो कयो मुके अस्पताल पजायो पाड़े रतुड़े घोड़ाड़े हाने एड़ो भी धक्को कोन थी पानी वनी पट्टी कराया मां वना तो पट्टी कराए पर मोटी तो जाना जल्दी मोटी अचे त असीं तुंहिंजी सरदार साईं सां शिकायत कंदासीं। मां हिंजे वयसि हिंजे आयसि असली जो तो मोटा हीअं विसि हीअं आयसि सिज लधे काग में पोइ ईंदे ई कोन। मुखे किस्मत मार खराई अबाड़े बाबाड़े घोड़ाड़े बेगा तोसा खैर जाए केरु जे तोसा अदा पलिया मुसा जबल थो झाड़ू करे हाय अन्या मुजी उम्री छा हुई खेर वरी केड़ो अदा पलिया मथे में धक लगो आ खैर ता है न यो धक नासूर थी विंदो अदा पलिया उनमा किन्नी बीमारी थी विंदी कोई मां मरी विंदो अदा पलिया कें तो के चयो आहे इन मामूली धक मां नासूर थी विंदो मुखे नन सारी कामुरन चयो आ न। अड़े बेगा तू तो सफा असुर दरवेश है एड़ा धक त असा के रोज लगंदा तोखे कुछ कोन थींदो हल त मां तुजी मलम पट्टी कराए जा अदा पलिया पक्का सा तो चई त मुखे कुछ कोन थींदो। हां हां पक्का सा तो चई तो पोइ मुखे इन्हनि शहर ने इने छो चयो ये बीमारियों शहर जे माण्हुनि खे थींदियूं आहिनि छाकाणि त हू नासिक थींदा असां जाबलू माण्हू जबल वांगुरु सख़्तु थींदा आहियूं असांखे हल्को फुल्को धक असर नाहे कंदो। अदा पलिया तूं केॾां थो वञी मां वयसि पियो ससीअ ॾे वेचारी बनीअ ते अकेली वई आहे त पोइ तूं भली वञ ससीअ ॾांहुं न ससीअ ॾांहुं पोइ हलियो वेंदुसि पहिरियां हल त मां तुंहिंजी मलम पट्टी कराए ॾियां तोखे डॉक्टर वटि वठी हलां। तूं सही माण्हू आहीं अदा पलिया तूं शहरी सही माण्हू न आहिनि उन्हनि त मूंखे ड्रेजारे छॾियो सफ़ा। अदा पंहिंजा पंहिंजा थींदा धारियां कॾहिं बि पंहिंजा कोन थींदा बसि हाणे दिलजा थी वई अदा पलिया मां पाण थो वञा डॉक्टर ॾे वञी पट्टी कराइण तूं वञ धी ससी ॾांहुं तोखे हिन ज़ख़्मी हालत में छॾे हलियो वञा न पहिरियां तुंहिंजी मलम पट्टी कराईंदुसि पोइ वेंदुसि। अदा पलिया मां पाण वञा थो डॉक्टर खां पट्टी कराइण तूं वञ हीअ ससु अकेली हूंदी जेका तुंहिंजी मर्ज़ी ठीकु आहे। हा हा तूं वञ भली। जरी न करे त करे छा मानी जो वक्त थी वियो आहे हाशिम ॼाण आयो पोइ उन्हे खे ई सॼी ॻाल्हि ॿुधाए। मासी बसरा ये पांचू गाली पाण वटि रख असांजो घर न फिटाए चाचो आहे जज्बाती माण्हू तू कन्नी उभती सुबतू गालियूं चाचो चिड़ी पवंदो बसरा कचे हुजे जा पकी ओ क्या फकीर फिरंदा था वतन पिया मां भी घाट जो पानी पीतो आ मां माण्हू के हीअं मुंहं ॾिसंदे पढ़ी वेंदी आहियां मां त चवां थी पई त जमाल ऐं ससुअ जी जोड़ी वाह जी ठहंदी ॿई ख़ुशि गुज़ारींदा। मासी बसरा ये असांजे घर जूं ॻाल्हियूं आहिनि असां पाण चाचे हाशिम खे ॿुधाईंदीसीं अजायो तूं असांजे घर जे मामलनि में टंग न अड़ाए। मीरा तू खुटको न कर अदी बसरा जमाल जो रिश्तो खणी आई आहे तोखे कहिड़ो एतिराज़ आहे। चाची जेकॾहिं रिश्तो आणे त चाचो ख़ुदा बख़्श आणे हिन जो छा वञे पहिरियां तूं हिन खां पुछ त सही त हिनखे चाचे ख़ुदा बख़्श मोकिलियो या पाण ई थी थिए वॾड़ी। ख़ुदा बख़्श त मूंखे कोन चयो आहे
मां पाण थी चवां पई त ख़ुदा बख़्श खे बि राज़ी करे वठंदमि। उहो बि छोकिरो छोकिरी पाण में हिक ॿिए तां घोर था वञनि पिया। इहो रिश्तो जुड़ी पियो त ॿिन्ही जो भलो थी वेंदो। ॾिठई चाची, अधी खे जन न कनि ऐं अधो इश्क में अंधो। मालकनि खे ख़बर ई न आहे ऐं हीअ वते थी रिश्ता कराईंदी। इहो कमु त बेगे जो हुयो, तो वरी कॾहिं खां शुरू कयो आहे। अदी बसरा असांजो भलो थी करे मीरा। न चाची, जेकॾहिं मासी बसरा असांजी सॼण आहे न त वञी चाचे ख़ुदा बख़्श खे चवे त उहो पाण अचे संग घुरण। हा माई बसरा, वरी कंहिंजो थी रिश्तो कराई। सुठो थियो अब्बा जो तूं अची वई। मां इहा ॻाल्हि पे कई। हाणे जेकॾहिं तव्हां मञींदो त भलो थींदो, न त मर्ज़ीअ जा मालिक आहियो। हा, ॻाल्हि कहिड़ी थी करी? अब्बा, या ससु ऐं जमाल जे संगा बदीअ जी ॿियो वरी कहिड़ी? हाँ, ही छा थी चई? तूं केर थींदी ससी ऐं जमाल जो रिश्तो कराइण वारी? ओ अब्बा, ससु हीअ ऐं जमाल जी मोहबत वञई थी चोट चढ़ंदी। जेकॾहिं इहो रिश्तो थी पए त मिठी बि माठ मुठी बि माठ, ॻाल्हि पंहिंजे अंदर ई रहिजी वेंदी ऐं भलो थी पवंदो। बसरा सोचे समझी ॻाल्हाईंदी कर। तूं मुंहिंजी भाइटी ते इल्ज़ाम थी हणी। शादीअ खां अॻु में असां मोहबत खे कार सम्झंदा आहियूं। अब हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त तूं कार सम्झे या गुनाह, पर ॻाल्हि चिटी इहा ई अथई। खबरदार, पंहिंजो इहो बात बंदि रख। मुंहिंजी भाइटी अहिड़ो कुधो कमु कोन कंदी। असां ते इहो इल्ज़ाम न हण। अब हाणे मूंखे दड़का घणा न ॾे, पंहिंजी पुठ वराए ॾिस। ईअं न थिए त सुभाणे पटको धूड़ कयूं निकिती वञई, पोइ वरी मथे हो हा हो ॻाईंदो। मां चवां थो निकिरी वञे हितां। निकिर त तोखे न धूड़ करे छॾियां। हलाणे हल। ग़रीबनि जे मथां आया था रहो, पंहिंजो ॾिठो न झुको जानी। अॻिते हिन रन खे हिते अचण ॾिनी न त घाटो खपे छॾींदोसि। हेलो, बहादुर खान पे ॻाल्हायां। अच्छा, वाकई मां बस अचां, उॾामंदो थो अचां। अदाब मां? हाँ दी, तोखे पोइ सॼा। जी अदाब, चओ। दी, असां शहरी माण्हू आहियूं, जे असां पाणी जी सर्वे करण आया आहियूं। हाँ अदा, मूंखे ख़बर आहे। ये असांखे सदा छा ज़मान हिकिड़ो माण्हू ॾिनो, पोइ असांखे रस्ता ॿुधाईंदो। हाँ अदा, उहो चाचो बेगो आहे। तव्हां ॿुधायो, तव्हांखे कोई कमु आहे छा? दी, असां रस्तो भुलिजी गए।
खैर कोने बसरा मरी वरी जीरो थियो आया अच बे बे चौंदी आया त इने मोए शमीर दे न वञो पर तुंहिंजी उन को सवा सरी न थी हाणे मथो फाड़ाया है ना तो भागन भरी शमीर खान दे कोन वियोस सपोई हो नेकी जो कम कह क्यों न पुछ बसरा न पुछ ते ही कर कहीं कयो रोड वनी पार नथी पुछा पई मां तो धक जो अजाब तो न थियो जेतरो डॉक्टर अजाब दिनो आ निभागे डॉक्टर हट में सुई आयो आने काका भी लगा दी था अल्लाह रे बसरा बारे ॾाढो सूर थो थी बेका जो छाती उठाई छो न तो केरो बिठो थई अथाई ता किरियो आया बसरा मरी मरी बचो आया वाह दे डर तू सीधे रास्ते सा हली न तो सके पर ये रही मठाइन ते की पे चढ़े छा कया सरदार साईं ड्यूटी लगाई शहरी कामरन सा ये कमल जबल ते कमल मथाई ते कमल हेठाई ते ये शहरी कामरा भी सही मानू ना है बसरा हाने बस कर खड़ू रिंगा तो न कर सब्र करे घर में बैठो बसरा काचे गुरा मचो ते गरम गरम खीर में हेठ मिलाए पी तो सूर घट जी विंदी जल्दी कर खीर में हेठ मिलाए दे खंड मिलाए दे तो पिया तो को सूर घट थे सगड़ा कंचाए बे हो तो मां का तो पिनी तो खीर दे तैयारियां जल्दी जल्दी कर अब बारे लाडो सूरा वाह लगे से ने डॉक्टर रखे के सूरज गोरियो के टिक्यू को ना होयस जो भाई इहो अपन डाडन वारो न सुनिनो नहीं तो के समझी है ट्राई खीर पी सब का को चरियो आज तो जड़े करबट के हीरो खाली न सुनी नहीं हे भाई समझी का था खीर पीनी है ता बिजी सर पिया है सरदार साईं असांजी सर्वे पूरी थी वई आहे हाणे असां इजाज़त ॾियो त असां वञूं छा था भायो भला असांजे ॻोठ में मिठो पाणी अची वेंदो न सरदार साईं जबलनि मां चश्मो निकिरे थो उतां पाइपलाइन विछाईंदासीं पाणी घर घर में पहुची वेंदो भला पाइपलाइन कॾहिं था विछाए सरदार साईं इहो कमु असांजी डेवलपमेंट ब्रांच जो आहे असां सर्वे मुकमल करे छॾी आहे इहा रिपोर्ट असां पंहिंजी ब्रांच में मोकिलींदासीं ऐं पोइ डेवलपमेंट ब्रांच वारा ईंदा ऐं पाइपलाइन विछाईंदा भला इहो त ॿुधाए इहो कमु केतिरनि ॾींहंनि में मुकमल थी वेंदो सरदार साईं 4-5 महीना त लॻी वेंदा कोशिशि कयो त इहो कमु जल्द थी वञे छो त मुंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे पीअण जे पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे सरदार साईं तव्हां असां सां सुठो ताउन कयो आहे असां तव्हांजा थोराइता आहियूं असां कोशिशि कंदासीं तव्हांजो कमु ॾाढो जल्दी थी वञे सरदार साईं हिननि खे चयो त सभ खां पहिरीं मिठे पाणी जो नलको मुंहिंजे घर में सजा ख़ुदा बख़्श तूं फिक्र न कर तुंहिंजे ॻोठ में जल्द पाणी अची वेंदो नदीम साहब
अमजद साहब मुझे दिल थी चेता जी रात रहो मां तव्हांजी दावत कयां अवां असांजे ॻोठ ते हेॾो वॾो एहसान कयो आहे। सरदार साईं असांजो कमु त पूरो थी वियो हाणे राति रही छा कंदासीं हाणे दिलि सां इजाज़त ॾियो त असां वञूं। ख़ुदा बख़्श बाबा महिमाननि खे गाॾीअ ताईं छॾे अच थोरो अॻु परो करे अची। ॾाढी देर थी वई आहे ससी अञा ताईं न आहे मोटी। अरे न करे त करे छा तुंहिंजे इन चक्कर काटण सां ससुई मोटी कोन ईंदी। माठ करे घर जो कमकार कर ससुई देर सवेर मोटी ईंदी। चाची मानी बि कोन खाधी अथसि सिच लड़ी वियो आहे ख़ुदा ख़ैर करे अञा न आहे मोटी मूंखे त ॻणती थी पई आहे। ससुई का ॿार नाहे जो वाट विसरी वई हूंदसि। पोइ बि एतिरी देर छो कई अथसि? अचे न तू पुछी वठजांइसि त ममड़ी देर छो कई आ। चाचो हाशिम बि नाहे बाबा खे बुखार थी पियो आहे हुनजी बि ख़बर नाहे त केॾां हली वियो आहे। मां कंहिंखे मोकिलियां त ससीअ जी सार लही अचे। तूं त पई घर जे कम खां नटाई बाक़ी ससुई जो लाचार कोन थई। चाची कहिड़ो घर जो कमु आहे जेको तूं थी करी ब मानी थी पचाई उन ते बि सहाय थी मारी। चाची न कंदी कर घर जो कम कर असां पाणे कंदियूंसीं बिन मानिन पचाइण जो असां ते थोरो न कंदी कर। मां त अची न ममड़ियन मां फाथी आहियां बात त मां लफ़्ज़ ते कुछां त अची गेची मां थी वठन। चाची तू असांजो रत हुजी है न त असांजो दुख थे आ पर तू त आहीं धारी तॾहिं थी असांजो रत साड़ी। असलम तो एॾे अच। असलम ससी सुबह माल सां वई आ पर अञा ताईं न मोटी आ। तू तकड़ो वञ बाबा खे या चाचा हाशिम खे जल्दी वठी अच। बाबा चाचा दिलावर सां गॾो ताक़त वेठो आ भॼंदो वञ वञी चेस त ससी अञा ताईं न मोटी आ सॼो घर परेशान आ। हा मां वञा थो। ज़रीना करे त करे छा मुंहिंजे छोकिरे खे भॼाए भॼाए बीमार करे छॾियो अथनि। पुछां थी त ममड़ियूं गिची मां थी वठनि। मुंहिंजो पुटु पढ़ंदो कोन सॼो ॾींहुं इन्हनि जे बकरियुनि जे पोयां धनार थी कोशिश कंदो वतंदो। विख विख दोखा कूड़ दगाऊं विख विख दोखा कूड़ दगाऊं कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं अनाऊं चेहरे ते वार बिखरी पिया अथई ॼण ॿधल हुजनि के मोड़ सां। सुभान अल्लाह माशाअल्लाह छा सूरत। बहादुर खान तुझो जहिड़ो मर्दनि सां आहे मूं न्याणी निमाणीअ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे। मूंखे छॾे ॾे ख़ुदा जे वास्ते मूंखे छॾे ॾे मुझे जो तो जुल्म करे मूंखे छो गीत कयो अथई। ससु मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। ससुई तुंहिंजी सोए तोखे मुंहिंजो कैदी बणायो आहे। तोखे अल्लाह जो वास्तो आहे अल्लाह जो वास्तो आहे तोखे मूंखे छॾे ॾे बहादुर खान मूंखे छॾे ॾे। कैदी त मां आहियां तुंहिंजी अदाउनि जो तुंहिंजी ज़ुल्फनि जो ऐं तुंहिंजी मासूम सूरत। जेतिरा ॾींहं मां तो लाइ तड़पियो आहियां ओतिरा ॾींहं मूंखे सुकून त हासिल कर।
आह गरीबा कर खुदाई बहादुर खान तुझे रब जी साथ का गरीब जी आह अर्श ताई वेंदी आ जेकर तू मुखे आजाद न कयो न त तुझो असर ॾाढो ख़राब थींदो जॾो का मी तॾो का पाणी फिलहाल त मां सालन जी सिक ॻाल्हाईंदुसि पोइ जेको थियो ॾिठो मां तुझे आॾो हथ थी बता मां तुझे पेरे थी पवा मुखे तो वञण ॾे मुखे का तुझा पप्पा है मारे छॾियो मुझे पेड़ जी जिंदगी बर्बाद करे छॾियो ज़ालिमो अजा केतिरो ज़ुल्म कंदो अभी अमीर ज़ादा असा गरीबन के जीअण छो न था ॾियो तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच जेको बि ईंदो सो मरंदो पोइ उहो खणी तुंहिंजो भाउ चुके ससुई तूं मुंहिंजो इश्क ऐं इश्क अंधो थींदो इश्क इंसान कंदा आहे ऐं इहो इश्क न हवस आहे इहो तकबर ऐं ॾाढ आहे आशिक जान ॾींदा आहिनि वठंदा न आहिनि तूं आशिक त छा तूं त इंसान बि न आहे तूं त जानवर आहीं जानवर तुंहिंजे अंदर में इब्लीस आहे खामोश जेस ताईं तोखे ऐं तुंहिंजे चाचे पंहिंजे पेरनि में न झुकाईंदुसि तोखे आज़ाद कोन कंदुसि न बहादुर खान जी न कर मां तव्हांजो छा बिगाड़ियो मूंखे छॾे ॾियो टंडन जी